الذي جعل سيدنا عبد القادر سيد الأقطاب والأولياء والصلاة والسلام على جده ورسولنا وحبيبنا وسيدنا وشفيعنا محمد سيد المرسلين والأنبياء وعلى آله الأتقياء وأصحابه الأصفياء أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सलात शरीफ सभी वली जमात मिली करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या थोड़ो इको घट कर इस थोड़ो रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाइयों अजीज दोस्तों, यारी शरीफ जी ये महफिल जेका पीरे तरीकत जीनते कादरियत मुजाहिदे अहले सुन्नत हजरत क़िबला पीर सैयद मोहम्मद रफीक अहमद शाह जिलानी जंदे कोशिशन सा गौसे आजम कुतबे आलम महबूबे सुबहानी शहबाजे लामकानी किंदीले नूरानी मुझे फहम में अकुल में इतनी वुसअत कोने जो जिया दस्तगीर बादशाह पीर जो वस्फुन उन्हनि वस्फुन मुताबिक खेन अलकाब सां मुलक़ब करे सघां। बस कोशिश कमायूं
त एड़ी सुनी ज़ात जी तारीफ़ करे असां पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत बनायूं। दस्तगीर जे ज़िक्र सां दुनिया में मिलंदी, आख़िरत में बि रसूल जे ज़िक्र सां असां तव्हां सां भलायूं थींदियूं। उन सिलसिले में क़ुरान शरीफ़ मां तबर्रुकन जेके प्यारा अल्फाज बयान, उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो, सभई गौर सां क़ुरान शरीफ़ ॿुधो। अल्लाह से फरमायो फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वश्कुरू ली वला तकफुरून। फरमाई पोइ तव्हां मूंखे यादि कयो त मां रब वरी तव्हांखे यादि कयां। थोरो गौर कजो, लफ़्ज़ है मुख़्तसरन, पर जेकॾहिं तव्हां गौर कंदो तव्हां ॾाढियूं महिरबानियूं हासिल कंदो। चवण वारो केरु आहे? अल्लाह पियो जे तई मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयां। अगर जे दुनिया में केर साहिब मनसब, साहिब हैसियत MPA MNA के याद करे तो मूं समेत केर बि कपड़न में मापंदो कोन। अगर मूंखे साहब याद कयो, अमीर पे याद कयो, पर जे अजीम ज़ात अमीर MPA वडेरा पैदा कया, उहो रब पियो चवे फ़ज़कुरूनी, वो तव्हां मूंखे यादि कयो। मौला वाला तोखे यादि कयूं, तूं असांखे छा ॾींदे? पर मां वरी तव्हांखे यादि कंदुसि। इन ई मज़मून सां मुवाफ़क़त रखंदड़ हिकिड़ी हदीस बुखारी शरीफ़ में आहे। सरकार फरमायो त ख़ुदा थो चए, जॾहिं बन मूंखे पंहिंजे दिल में यादि कंदो आहे, मां रब पंहिंजे दिल में उन बाने खे यादि कंदो आहियां। वरी जॾहिं साईं सैयद रफ़ीक अहमद शाह जीलानी जहिड़नि सां गॾिजी नवाब शाह में ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, जॾहिं इहे तवारो हणंदो आहे त मां रब वरी मलाइकन में उन माण्हूअ खे यादि कंदो आहियां। इमाम अहमद रिज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह कंज़ुल ईमान में ॾाढो सुहिणो तर्जुमो कयो। साईं चयो त फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, इन जी माना आहे ख़ुदा थो चए तव्हां मूंखे यादि कयो त मां वरी तव्हांजो ज़िक्र चर्चो आम करे छॾियां। जीअं मदीने जी साईं जी हदीस सरकार फरमायो इन्नल्लाह इज़ा अहब्ब अब्दन दा जिब्रील, जॾहिं अल्लाह के बाने सां मोहबत कंदो आहे त जिब्रील खे सॾींदो, ओ जिब्रील जी मुंहिंजा रब जलील इन्नी उहिब्बु फुलानन, फलाणे सां मां मोहबत थो कयां, फ़अहिब्बह, तूं बि हुन सां मोहबत कर। वरी आसमानी दुनिया में जिब्रील फ़युहिब्बुहु जिब्रील, जिब्रील हुन सां मोहबत कंदो, वरी आसमानी दुनिया में ऐलान कंदो, या अहल समा, आसमान वारो, फलाणे माण्हूअ सां अल्लाह बि मोहबत थो करे। जिब्रील मां बि हुन सां मोहबत थो कयां, तव्हां बि मोहबत कयो। फ़युहिब्बुहु अहलुस समाई, आसमान वारा वरी हुन सां मोहबत कंदा। उन जी निशानी इहा त ज़मीन में सुम्म यूदउ लहुल क़बूल फ़िल अर्दी,
उन माण्हूअ जी मक़बूलियत थींदी जेको पंहिंजे रब करीम जे ज़िक्र में ज़िंदगी गुज़ारींदो। पोइ हिकिड़े शाइर तोखे मूंखे नसीहत कई, फरमाई उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर, ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह। अॻे महले वारा ही होशियार आहिनि। साईं हाफ़िज़ अकबर रहणू ॾेई वेठो न, होशियार थी विया, हाणे चुप थी नथा कनि। पोइ महलनि वारा अलाए छो चुप कयो वेठा आहिनि। अलाह ख़ुशि करे जोर कयो, घणी तकरीर कान्हे, इंशाअल्लाह ताला थोरी देर में साईं क़िबला सैयद सखी सरदार अली शाह जीलानी बादशाह बि ईंदा, ज़ियारत बि कराईंदव, तकरीर बि ॿुधाईंदव। उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर, ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह। हथ खणंदे अल्लाह अल्लाह। बेदीननि खे दीन हिदायत मिलंदी आहे, ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी आहे। हथ वधे करी जो भेद तस्वीर। बेदीननि खे दीन हिदायत मिलंदी आहे, ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी। सज थो चवई गुनहगार अल्लाह अल्लाह कर, ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह। सुभान अल्लाह। ज़िक्र जा टे क़िस्म। हिकिड़ो ज़िक्र आहे ज़ुबानी। ज़ुबानी ज़िक्र में ला इलाहा इल्लल्लाह बि ज़िक्र आहे, इल्लल्लाह बि ज़िक्र आहे, अल्लाह 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 चवण बि ज़िक्र आहे, हू चवण बि ज़िक्र आहे, ख़ुदा जी तस्बीह करण सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो बि ज़िक्र आहे। कलमो शरीफ को बि पढ़ण सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम, इहो बि ज़िक्र आहे। खुदा जी महबूब करीम जा दीवानो ज़िक्र ज़ुबानी, हिकिड़ो जेको ज़ुबान सां ज़िक्र कयो वञे, ऐं ॿियो ज़िक्र क़ल्बी आहे। अल्लाह 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 जी नक्शबंदी तरीक़े जा बुज़ुर्ग कंदा आहिनि, या वरी ख़ुदा जी नेमतुनि जे बारे में सोचण। अल्लाह मूं ते एहसान कया, अखियूं ॾिनई, कन ॾिनई, हथ ॾिनई, पेर ॾिनई, उज़वा ॾिनई, ज़मीन ॾिनई, ज़र औलाद ॾिनई। दुनिया जूं नेमतूं जेके रब ॾिनियूं, उहे नेमतूं यादि करण, इहो क़ल्ब जो ज़िक्र आहे। उन खां अलावा उज़वनि जो ज़िक्र आहे, हथनि जो ज़िक्र। इहो माण्हू पंहिंजे हथनि खे शराबनि में न, बुरनि कमनि में न, गुनाहनि वारे कमनि में इस्तेमाल न करे। अखियुनि जो ज़िक्र इहो जो ग़ैर महरम औरतुनि न निहारे, उन ज़िक्र जी तरफ़ इशारो कंदी हज़रत बिटाई साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायो, फरमाए तो अखियूं उहे ईदार जंहिंसां पसी प्रिय खे दे दे की निहार, सजन री सारा घणो। इहो अखियुनि जो ज़िक्र आहे। अखियुनि जो ज़िक्र इहो आहे त माण्हू ग़ैर महरम औरतुनि खे, नबी करीम मौला अली शेर ख़ुदा, अलीअ खां वधीक केरु आहे? अलीअ खे मञो वयम न सभई। जंहिंजो मौला अलीअ सां प्यार, उहो हथ मथे करे, माना कटलनि मां पहिरीं करे न। जंहिंजो मौला अलीअ सां प्यार, उहो हथ मथे करे, जंहिंखे पुल त लॻणो आहे पार, उहो हथ मथे। टिकट जन्नत जी हैदर की दो, असां जन पंहिंजनि ग़ुलामनि खे न छॾींदो। हाणे जेको जन्नत लहे आ तयार, उहो हथ मथे करे।
अली मुर्तजा के पान फरमायो अन्नज़रतुल ऊला लक वस्सानियतु अलैक। अली धारी औरत ते पहली नजर पइजी वञे माफ़ा, पर ॿी नजर विझंदे पकड़ थींदी। अन्नज़रतुल ऊला लक वस्सानियतु अलैक। ॿी नजर जी पकड़ थींदी। अखियुनि खे माण्हू अहिड़ो बनाए, हराम कम न, फिल्मूं ड्रामा न, नंगियूं सूरतूं ॾिसण न। जॾहिं तूं पंहिंजे अखियुनि खे ज़िक्र ते हिराई दे, पोइ नवाब शाह बि चवंदे हफ़्ते हफ़्ते में ख़ुदा दिल पर थो आणे ख़्वाब में। हाजी गुलाम नबी ग़लत कोन अथव, अहिड़ा माण्हू आहिनि ऐं हुया। हफ़्ते हफ़्ते में ख़ुदा दिल पर थो आणे भला तव्हां बुज़ुर्ग आहियो, दस्तगीर जी यारी में वेठा हो, पढ़ो त मन कर्म थी वञे। हफ़्ते हफ़्ते में ख़ुदा दिल पर थो आणे अने ॾिठे महबूब खे, अने ॾिठे मिट थोड़ी अने ॾिठे महबूब खे वर तूं सुञाणे ख़्वाब में। और दस्तगीर जा मुरीद हथ खण। हफ़्ते हफ़्ते में ख़ुदा दिल पर थो आणे ख़्वाब में। मिस्र जो आलिम शेखुल इस्लाम ज़करिया अंसारी 8 ॾींहं ज़ियारत थी वियसि। काई ॾींहुं 8 ॾींहं ज़ियारत बंदि थी वियसि। हिकिड़ा अहिड़ा माण्हू जिन खे ज़ियारत नथी थिए, उन्हनि खे इश्क आहे। असां वरी साईं मुफ्ती साहब साईं मौलवी साहब को वज़ीफ़ो ॾिसियो, पर ज़ियारत थी पढ़नि था, घणनि खे थी घणनि खे न थी, पर उन्हनि खे एतिरो दर्द कोन हूंदो, पर उन्हनि खे दर्द वधीक थींदो आहे जिन खे ज़ियारत थिए ऐं वरी बंदि थी वञे। सैयद अब्दुल लतीफ़ भटाई इन ई ॻाल्हि जी तरफ़ पंहिंजे शेर में इशारो कयो, फरमाई ॾिठी जन हे कार सूरत साहड़ ॼाम जी, सुख थी सुतियूं की न की भिरे साण भतार, घर ना धार काहे पयूं कोननि में। नवाब शाह वारो उन आलम खे 8 ॾींहं हबीबनि जी ज़ियारत थींदी हुई। ज़ियारत जो बुंद थियसि हुनई एतिरो गिरात हुनई, ॾाढ़ी उन जी ॻोड़नि सां भरिजी वई। आख़िर सुधो आहे निहारे त हिकिड़ो आलिम दीन उन जे मथां बीठो आहे। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। और छा रोई पियो, मूंखे ज़ियारत थींदी बंदि थी वई आहे। वरी ज़ियारत जो शौक़ थी नबी साईं जो। हा साईं, वज़ीफ़ा तूं ॾिसी 3 वज़ीफ़ा पढ़, ज़ियारत थींदी, उथियो वुज़ू कई 3 वज़ीफ़ा पढ़ी। रात जो टाइम सुतो निहारे त मदीने जा साईं बीठा आहिनि, कदमनि ते किरी पियो। साईं मूंखे माफ़ी मिले। साईं फरमायो माफ़ी आहे, छाजे करे नाराज़ थी पिया हूं? पाण फरमायो लिसलासती उमूर, इन कमनि जे करे मां तोखां नाराज़ थी पियुसि। साईं माफ़ी मिले, छो कहिड़ा 3 कम? पाण फरमायो पहिरियों कम इहो त तोखे जॾहिं लक़ब मिलियो शेखुल इस्लाम, जीअं लक़ब मिली त तूं में वॾाई अची वई, तुंहिंजो पटको अञा वॾो थी वियो। वॾो पटको वॼी पियो वञी माण्हू चवनि शेखुल इस्लाम। ऐं नंढड़ी
गाल जरा तोखे शेखुल इस्लाम चवन पिया तुझे अंदर में खुद पसंदी ही तोखे खुशी पे थी यह गाल तुझी मुखे बनी मैं फरमाए तू पंहिंजे किताबनि में तू लिखी कुल तू मूं चयो मां तुम्हारी मां मुखे नणी कदमन ते किरियो बेटा इसे तर्जुमानी कई त तू साहिब ज़ादो शुकरी आओ नसूरू नौकर आवाज थोड़ी दी तू तो डिजी बोली रही तो करे लाउड न हले वनी इश्फाक ना हो नहीं ना अल्लाह खुश करे भलो तो भलाई फरमाए तू साहिब ज़ादो शुकरी आओ नसूरू नौकर बेहद कया बंदगी हथ बदी हाजिर मुपा मेहर नजर पिनी मलाहिज पाइजी अख जो जिक्र इहो कन जो जिक्र माण्हू पंहिंजे कननि खे गिला खां बचाए असां गिला करण जा शौक़ीन हूं ॾाढा ॿिया वरी सीर जी वेंदा रही गिला करे असीं ॿुधूं अल्लाह ताला फरमाए वला यक़्तबअदुकुम बअदा मारब जो हुकुम अथव तव्हांजो बाज़ तव्हांजे बाज़ जी गिला न करे छा तव्हांखे इहा ॻाल्हि वणे थी जो तव्हां पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाओ इहो क़ुरान करीम जे आयत जो मफ़हूम ॿुधायो मां हिकिड़े बुज़ुर्ग जी ॻाल्हि कमां उन बुज़ुर्ग खे ख़्वाब में ॾिसण में आयो हिकिड़े हबशी माण्हू कारे जो गोश्त पियो खाए शिरक पइजी वियुसि उथियो अस्तग़फिरुल्लाह 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 बोला बेचारे मुझे कड़ो डो कयो आवाज आयो तू हिन जी गिला कई आहे चई न बोला तोखे ख़बर आहे गिला छाखे चइबो आहे गिला चइबो आहे जेकॾहिं कंहिंमें को ऐब आहे ऐं उनखे उन जी गैर मौजूदगी में बयान करण इहा गिला आहे इहा तो चीज मूंसी न कई आहे हमें न कई अथई पर जिते गिला हली पे उते तूं वेठो कननि जो ज़िक्र इहो पंहिंजे कननि खे गिला खां गाननि खां दुरलनि भंचरनि खां बचा अखियुनि जो ज़िक्र ॿुधायो ज़ुबान जो ज़िक्र पेरनि जो ज़िक्र इहो जॾहिं 5 टाइम तुंहिंजे पारे में मस्जिद में बांग अचे पंहिंजे कदमनि खे खणी मस्जिद ॾे वञण इहो पेरनि जो ज़िक्र आहे अल्लाह ताला फरमाए फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मूंखे यादि कयो मां रब तव्हांखे यादि कयां उलमाए किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उहे फरमाइनि था त मदीने जे साईं पाण सॼी ज़िंदगी पंहिंजी अल्लाह जे इबादत रियाज़त तिलावत में गुज़ारी एतिरी पाण ख़ुदा जी इबादत फरमाईंदा जो कॾहिं कॾहिं सुबुह पेर मुबारक इबादत जे असर जे करे सॼी पवंदा एतिरी पाण इबादत कयूं हिन महीने में सैयदुना अबू बकर सिद्दीक जो विसाल आहे सभई सिद्दीक खे मञो था न बड़ यार नबी दे यारां दा पढ़ायो सभई आख़िर ताईं पढ़ायो तो दस्तगीर जी यारी में बरकत मिली है चओ बड़ यार नबी दे यारां दा तोखे जनत के शक्का तुझे शक को नहीं तो चक्का गिगड़ी लगी नहीं दई के कुतरे जी पर शक होई ते चल मदीने वेख तू जोड़ा मज़ार बाबा यार नबी दे यारां दा जॾहिं मक्के में हज़रत बिलाल मदीने जे साईं ते कलमो शरीफ़ पढ़ियो हज़रत बिलाल जो मालिक हो उन जो नालो हो उमैया बिन खलफ
उन बिलाल खे ॾाढो मारियो। नवाब शाह वारो लठनि जूं लठूं बिलाल ते भञंदो हो। छॾे ॾे मिठे मोहम्मद जी पचर एतिरी क़दुरु जो मक्के जी शहर में टांडा ॿारे, टांडा सम्झोगा न, कोयला टांडा टांडा ॿारे उन कोयला ते हज़रत बिलाल खे मथां लेटाईंदो हो। नवाब शाह वारो पर चुरण जी इजाज़त न हूंदी हुअसि, मथां वज़नी पत्थर रखंदो हो जीअं चुरे न उहे टांडा हज़रत बिलाल खे साड़ींदे साड़ींदे थधा थी वेंदा हुआ। अञा टांडा मस ठरंदा हुआ। बिलाल खे उथी इचीअ में ज़ंजीर विझी शहर जी आवारा छोरनि खे ॾींदो हो, भली बिलाल खे मके जे शहर में किलियो। टांडनि जा गरम गरम निशाननि जे करे जेके पुठी ते ज़ख़्म हुआ, तोखे मूंखे चमाटप करण लॻी असां तव्हां ठहियल ठुकियल दीन वरितो आहे। ऐं पोइ नवाब शाह में केर अची चई नबी अञा सहाबी सुठा कोन, मुनाफ़िक़ फिरी पर मां दादा चिड़ा खान तारीख़ इस्लाम जो पढ़ो त सही न, साहबनि खे जी इस्लामी तारीख़ मां कढबो त पोइ काशी बची कनि थी। अॼु घरनि खे कंहिंखे मूंखे अलाह पनाह ॾे जे तकलीफ़ जे राजनि जा राजे दीन छॾे भॼी विया। साहबी खे टांगनि ते लिटाई ऐं मथां पत्थर ते रखियऊं। हज़रत बिलाल उमैया खे चवंदो हो, ओ उमैया जान वञे त वञण ॾे, तूं मुंहिंजी जान कढी सघीं थो पर ईमान मुंहिंजे दिल मां न कढंदे, जे थो मारींदो माए नौकर मुंहिंजो ही ऐं नालो मुंहिंजे दुश्मन जो थो वठी मारींदो साईं। बेटा ऐसे हज़रत बिलाल पियो चढ़े हिकिड़ो सिर हबीब खे मां ॾींदे लज मरां हुजन सिर घणा वारे वारियां। इमाम अहमद रज़ा फरमायो बिलाल साहब जी करूं तेरे नाम पे जा फिदा, न बस एक जा दो जा फिदा। हथ खड़ी जाओ माशाअल्लाह सुन्नी तां जो जज्बो। फरमाया तू करूं तेरे नाम पे जा फिदा, न बसे जा तू जा फिदा। कर जी ओही जी जी जहां से न बरा, करूं क्या करोड़ों जहां नहीं। बिलाल चले रे जदों अहद अहद हिक्का रब हिक्का लात मुझे के मनु उसा ओ पुत्र जनला न हिक्का अल्लाह हिक्का मारी नो भाई हिक्का जानवी हिक्का। एतरी तकलीफूं जॾहिं बिलाल जो सरकार मदीना ॾिठियूं, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। उम्मतियो फ़ख्र कयो अल्लाह जो अहिड़ो नबी ॾिनो तमामु कंडो लॻे वञे। हाजी गुलाम अली जो कस खिली अहिड़ा वारा मुंहिंजा मदीने जा साईं। अॼु से लठ को लॻाई न वॼा लठड़ी रखो हिते हिकिड़ी साहिब जी लठ जी बंदूक
कोई अगे जी नजर लगे तो बंदूक दे आए सुभान अल्लाह भी नहीं कोंदी ओ मां के अंदर से एक पासे वाला खड़ी बैठो सुभान अल्लाह बाजे ही उठा रहता था बेजले लंगर बिन पासे तवे लंगर तैयारी शरीफ जो आ इंशाअल्लाह ताला सही सोए सैयद रफीक अहमद शाह ता जिला भलो लंगर कयो आ ता खैरो दुआ थींदी कस खली कायरा वारा मुझा मदीने जा साईं केते कप न सहरा वारा मुझा मदीने जा सा सैयदन जे आस्थाने ते आयो मदीने तसव्वुर करे चेजा असां जो तुसाई असां जमाना अरे मदीने वही असां जो तुसाई असां जमाना हसन हुसैन नवासल जनना सुनी चौदा मुखे मां पी का प्यारा मुझा मदीने जसाई बिलाल के लखूं बदी मारून नहीं हजरत बिलाल की वहां तकलीफ है दाशा मारू जरा तो मुझे नबी बिलाल के ॾिठो अखियों में लुकाया पण रुनो केर तो के जिला रोई अज हिकड़े खे तकलीफ थी अचे त ॿियो जो चङो थियसि भला भली हुजे न जियसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमाया मोमिन हिकड़े जिस्म वांगुर अगर जीअं जिस्म में ॾिसो न मथे खे धक लॻे त सॼे जिस्म खे दर्द थींदो साहिब मोमिन हिकड़े मोमिन खे तकलीफ़ ईंदी त ॿिए खे तकलीफ़ थींदी पर ईमान असांजो कमज़ोर थी वियो बिलाल जूं तकलीफ़ूं जूं साईं ॾिठूं सैयद रफीक अहमद शाह जी यारी में अचण वारो अखियुनि में लुकायम अबू बकर सिद्दीक का मदीने जे साईं जी तकलीफ बर्दाश्त न थींदी दुनिया ता मोहम्मद न सहे मोहम्मद करीम ता अबू बकर न सहंदो हो अखियुनि में लुकाया सरकार खे ॿुधाईन हज़रत बिलाल जे मालिक उमैया बिन खल्फ वटायो जॾहिं पहुतो त उन टेम ते उमैया लठ खयो वेठो बिलाल साईं खे ॾिसी हज़रत अबू बकर उमैया खे चयो शर्म नथो अचे इंसानियत का शइ हूंदी आहे कि मुंहिंजो नौकर ऐं नालो वरी मुंहिंजे दुश्मन मोहम्मद जो थो खणे साईं हज़रत अबू बकर चयो जे तुंहिंजो नौकर चवण नथो करई आज़ाद करीस खपाए छॾीस केर हिन कारी खे वठंदो अबू बकर साईं जो बोली हरण तुंहिंजो कम हज़ारे ख़रीदार हज़रत बिलाल जी ख़रीद करण लाइ ईंदा छो त इन दरबार में रंग न ॾिठो वेंदो आहे नस्ल न ॾिठो वेंदो आहे तत पुतन ग़ुलाम ईंदा मोहम्मद करीम पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे सीने सां लाहींदो आहे सरवरे अंबिया की है महफिल सजी लीजिए कुछ मजा झूमते झूमते तव्हांखे केरु चए साईं रफ़ीक अहमद शाह वटि छाजी मसला त चइजो सरवरे अंबिया की है महफिल सजी लीजिए कुछ मजा झूमते झूमते आप सुनते रहे मैं सुनाता रहूं जिक्र खैरुल वरा झूमते झूमते वाह हाणे हिकड़ी कम जी शइ अथव कम जी पर आशिक समझंदा देखो कुछ नवासों का सदका अता कीजिए हम फकीरों की झोली को भर दीजिए
वाह जो सही तो पंहिंजा ॾोहिटा इमाम हसन हुसैन प्यारा था कुछ नवासों का सदका अता कीजिए हम फकीरों की झोली ऊपर बादशाह असुर का बेटा हो एडी जमाता सो आया हो ये तो जिक्र सुनकर तेरा तेरी दरबार का आ गए है ये गदा सुनते जो आप सुनते रहे मैं सुनाता रहूं आप सुनते रहे मैं सुनाता रहूं आप सुनते रहे मैं सुनाता रहूं अकरी जो जिक्र खैरुल बरा झूमते झूमते हथ मथे घणी जो भेज दस्तगी दफा बचो हाँ ते तो एड़ो खड़ो जो खबर पई मुनकर के जेके दस्तगीर का डॉक्टर बिलाल के आजाद करण आयो नौकर जो नालो भई मुझे दुश्मन जो द्वार पी जी नथो चवण करी तो छॾ नौकर खे न केर वठूस ची खरीदार घणा मां वठंदुसि घणा पैसा वठंदी चई हिकिड़ो त तो वटि हिकिड़ो गुलाम वसीउल लिसान उहो गुलाम मूंखे ॾियणो पवंदी 12,000 दिरहम वठंदो साईं उमैया